अल्लाह तबारक व ताला कुरान मजीद में हदीस मुबारका में आमिना जे लाल बारहा कई जगहन ते फ़िक्र आख़िरत के मुतालिक अल्लाह ताला ज़िक्र फरमायो है कुरान मजीद के अंदर। जेका मूं अवां यारूं आयत पढ़ी अल्लाह ताला फरमायो हिते का भी शय न रहंदी, सिर्फ़ हर शय फ़ना थी वेंदी, सिर्फ़ और सिर्फ़ अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाक़ी रहंदी जेको अज़मतुन ऐं शान वारो आहे। लिहाज़ा ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको माण्हू हिते दुनिया में अमल कंदो ऐं उन्ही जो नतीजो भी उन्ही के उते आख़िरत में इहो ही मिलंदो। हिकड़ी रिवायत अवां जे आॾा मां मशहूर आहे, हज़रत मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजहुल करीम का रिवायत आहे। पाण इरशाद फरमाइनि था त हिकु मरतबा हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमिना जा लाल हिकड़ी जगह ते मौजूद हुया ऐं पाण करीमन जे दस्ते मुबारक में हथ में हिकड़ी लकड़ी हुई, काठी हुई जेका पाण ज़मीन ते मारिन वेठा ऐं मारींदे मारींदे पाण कुछ टाइम खां बाद में चेहरो मुबारक वदोहा वारे चेहरे के मथे खणी करे पाण इरशाद फरमायूं त हिते हर कंहिं माण्हू जे लाइ उहा शइ आहे जेको हिते तैयार कंदो ऐं पोखींदो। अॻियूं वारो वक़्तु जेको आहे उन्ही जे लोड़ण जो वक़्तु आहे ऐं उन्ही जो समर खणण जो वक़्तु आहे। साहबा हज़रत अली साईं ऐं तमामु ॿिया भी कसीर तादाद में साहबा मौजूद हुया। उन्हनि अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़िदा का अमी व उबी या रसूल अल्लाह, असांजी अमड़ ऐं अबो तो मुस्तफ़ा जे मथां क़ुर्बान वञे। या रसूल अल्लाह इहो त पहिरें फ़ैसिला थी चुका आहिनि, केरु माण्हू जन्नती आहे या केरु माण्हू जहन्नमी आहे। वरी उहो तव्हां फरमायो था त हिते जेको माण्हू राईंदो अॻिते उहो लुणींदो। आमिना जे लाल फरमायो तव्हां अगरि हिते अमल सुठा कंदा वे त तव्हां सबक़त खणी वेंदा वे, तव्हां पंहिंजी बुराइनि खे तव्हां पंहिंजे बुरे कमनि खे पोइते छॾे ॾींदा।